हैदराबाद में IBMR टेस्ट में कांस्टेबल जी टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि ऑफर ऑर्डर न मिलण खिलाफ मुज़ाहिरो कयो आहे। अहम ख़बर खां के आगाह कयूं पिया। हैदराबाद में IBMR कांस्टेबल जी टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि ऑफर ऑर्डर न मिलण खिलाफ मुज़ाहिरो कयो आहे। उम्मीदवारनि प्रेस क्लब आॾो मुज़ाहिरो करे ऑफर ऑर्डर जारी करण जो मुतालबो करे छॾियो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। नाज़रीन, हैदराबाद में IBMR कांस्टेबल जी टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि ऑफर ऑर्डर न मिलण खिलाफ मुज़ाहिरो कयो आहे। उम्मीदवारनि प्रेस क्लब आॾो मुज़ाहिरो करे ऑफर ऑर्डर जारी करण जो मुतालबो करे छॾियो आहे। अहम ख़बर खां अवां खे आगाह कंदासीं। हैदराबाद में IBMR कांस्टेबल जी टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि ऑफर ऑर्डर न मिलण खिलाफ मुज़ाहिरो कयो आहे। उम्मीदवारनि प्रेस क्लब आॾो मुज़ाहिरो करे ऑफर ऑर्डर जारी करण जो मुतालबो करे छॾियो आहे। जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते असांखे जॉइन कयो आहे सिंध TV न्यूज़ जे ब्यूरो चीफ ज़फ़र हकड़ो। जी ज़फ़र हकड़ो, कहिड़ा तफ़सील आहिनि? 2024 में IBA टेस्ट पास कांस्टेबल आहिनि, उन्हनि हैदराबाद प्रेस क्लब जे ॿाहिरां एहतजाज कयो आहे। उन्हनि जो चवणु आहे त 2024 खां वठी खेनि वेटिंग लिस्ट में रखियो वियो आहे ऐं IBA टेस्ट समेत समूरियूं जेके टेस्टूं आहिनि उहे पास करे वेठा आहिनि। पर हिन वक़्तु सिंध जे वॾे वज़ीर वरी हिकु ऐलान कयो आहे त पुलिस में 50,000 कांस्टेबल जूं पोस्टूं ख़ाली आहिनि, उन्हनि जे लाइ नई भर्ती कई वेंदी। हिन जो चवणु आहे त नई भर्ती करण बजाए जेकॾहिं ही तक़रीबन 8 खां 10,000 सिंध में अहिड़ा नौजवान आहिनि जेके IBA टेस्ट ऐं ॿियूं समूरियूं टेस्टूं पास करे वेठा आहिनि, उन्हनि खे वेटिंग में रखियो वियो, उन्हनि खे भर्ती कयो वञे। उन्हनि जे हवाले सां उन्हनि एहतजाज कयो आहे। उन्हनि चयो आहे त सभ खां पहिरियां उन्हनि खे भर्ती कयो वञे, बाद में जेकॾहिं के पोस्टूं बचनि थियूं त ॿियनि नई भर्ती जे लाइ कयो वञे। हुननि चयो त जेकॾहिं खेनि न रखियो वियो ऐं नयूं भर्तियूं कयूं वयूं त उहो जेको आहे कराची CM हाउस जे अॻियां एहतजाज कंदा। जी महिरबानी नाज़रीन, ब्यूरो चीफ ज़फ़र हकड़ो तफ़सील ॾिना आहिनि।